कराची मुख्तलिफ शहर में मंशियात स्मगलिंग में मुलविस 6 औरतूं गिरफ्तार थी वयूं। एंटी नारकोटिक्स फोर्स मुख्तलिफ शहरन में मंशियात स्मगलिंग में मुलविस 6 औरतुन के गिरफ्तार कयो वियो। ANF मूजिब 5 कार्रवाइन में गिरफ्तार औरतुन खां 26 किलोग्राम खां वधीक मंशियात बरामद कई वई, जेके बैनुल सूबाई ऐं बैनुल अक़वामी सतह ते मंशियात स्मगलिंग में मुलविस आहिनि। तर्जुमान ANF ॿुधायो त औरतुनि जे मुख़्तलिफ़ मंशियात स्मगलिंग गिरोहनि सां तालुक़ हुजण जो इंकशाफ थियो आहे। तर्जुमान मूजिब अल्लामा इक़बाल इंटरनेशनल एयरपोर्ट ते कार्रवाई कंदे हिकु औरत जे पेट खां 87 हीरोइन सां भरियल कैप्सूल बरामद कया, जॾहिं त मुल्तान एयरपोर्ट ते औरत ऐं हिकु शख़्स खे गिरफ़्तार कयो वियो, जिन जे बैग मां 855 ग्राम आइस बरामद थी। ANF मूजिब अल्लामा इक़बाल इंटरनेशनल एयरपोर्ट ते हिकु ॿी कार्रवाई में औरत जे बैग मां 1.942 किलोग्राम आइस बरामद थी, जॾहिं त औरंगी टाउन में 2 औरतुनि खे गिरफ़्तार करे उन्हनि जे कब्ज़े मां 22.8 किलो चर्स बरामद कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।